सफ़र जे इंतज़ामिया जे ख़िलाफ़ बि एहतजाज तारीख़ हलाईंदासीं। इंतज़ामिया मुहर्रमुल हराम में बाक़ाइदे हिकिड़ी जानबदारी जो मुज़ाहिरो कयो आहे ऐं इन्हनि गुस्ताखनि खे हथी ॾिनी आहे, हर जॻह ते उन्हनि खे तहफ़ुज़ ॾिनो आहे ऐं असां मुतालबो कयूं था त इन्हनि खे बिल्कुलु गिरफ़्तार कयो वञे। जिते जिते शिक्षा नथी आहे सफ़र जे अंदरि बि जेकॾहिं न थियो त असां एहतजाज या इंतशारी ऐं तमामु अंदर साहब इकराम जी गुस्ताखी जीअं त बचल शाह अंदर मुहर्रमुल हराम में साहब इकराम जी गुस्ताखी कई वई। असां बार बार SHO साहब ॾे वियासीं। SHO साहब असां इहा ॻाल्हि कई त भाई ज़रूरु FIR थींदी, लेकिन तव्हां मूंसां 12 मुहर्रम ताईं ताउन कयो। असां बिल्कुलु 12 मुहर्रम ताईं असांजी पूरी जमात ताउन कयो, लेकिन अॼु ताईं उहा FIR न थी आहे। असां SHO सां बार बार मुलाक़ातियूं कयूं था। SHO असांखे चए थो त मूंखे SP साहब जी ममानी मिलियल आहे। असां आला अफ़सरान खां इदारनि खां इहो मुतालबो कयूं था त फिलफौर गुस्ताख़ सहाबा खे गिरफ़्तार कयो वञे। ईअं न थिए जो अॼु इंतज़ामिया इन ॻाल्हि ते अमल नथी कराए, SHO साहब इन ॻाल्हि ते अमल नथो कराए, दिन ब दिन गुस्ताखी वधंदी वञे। ईअं न थिए जो को माण्हू अहिड़ो आहे जेको असांजे कंट्रोल खां ॿाहिरि निकिरी वञे ऐं ईअं न थिए जो हिकिड़ो असांजे इलाइक़े जो अमुन ख़राबु थी वञे। असां पुरअमुन एहतजाज अॼु बि कयो आहे। इंशाअल्लाह अज़ीज़ असां हर जुमे ते कंदा रहंदासीं जेसीं ताईं गुस्ताख़ सहाबा खे गिरफ़्तार न कयो वेंदो। असां आला अफ़सरान खां मुतालबो कयूं था। बचल शाह असांजो इलाइक़ो आहे, बचल शाह असांजो सुन्नी अवाम रहे थो, सुन्नियुनि जो महलो आहे ऐं उन सुन्नी महले में साहब इकराम जी बार बार गुस्ताखी कई वञे थी, कोई बि उन ते एक्शन नथो खयो वञे। असां ऑफिसरनि खां मुतालबो कयूं था त हिन बचल शाह जे मामले ते गौर कयो वञे ऐं उन गुस्ताख़ सहाबा खे गिरफ़्तार कयो। हीउ एहतजाजनि जो सिलसिलो जेको शुरू थियो आहे इहो रिएक्शन आहे जेको साहबा इकराम जे ख़िलाफ़ गुस्ताखी थिए थी। असां हुकूमत खां मुतालबो कयूं था त इन कानून खे हरकत में आणे करे इन्हनि जे मथां फिलफौर क़दम खयो वञे ऐं मुस्लमाननि जी दिलि आज़ारी न कई वञे, उन्हनि खे गिरफ़्तार कयो वञे। ॾींहों ॾींहुं हर रोज़ हर घंटे खां बाद में किथे न किथे गुस्ताखी जो वाक़िओ पेश अचे थो। हे भाऊ बचल शाह जो वाक़िओ पेश कयो, उन खां बाद में रोड़ीअ जे सरज़मीन ते ॿिनि शख़्सनि सलमान भुट्टो ऐं सलीम जे नाले सां बि गुस्ताखी थी आहे। उन खां अॻु में रोशनाबाद जे सरज़मीन ते मुनीर मेतले बि गुस्ताखी कई आहे। अशरफ दाणावाण जे अंदरि गुस्ताखी कई आहे। असां हुकूमत खां पुरज़ोर मुतालबो कयूं था त असांखे सभु कुझु बर्दाश्त आहे, पर सहाबा जी गुस्ताखी कंहिं बि क़ीमत में बर्दाश्त न कंदासीं। असां हुकूमत वक़्त खां मुतालबो इहो था कयूं त इन्हनि खे जल्द अज़ जल्द गिरफ़्तार कयो वञे ऐं कानून जे कटहरे में आंदो वञे। हक़नि जी असलात लाइ मुंहिंजी सिंध न्यूज़ चैनल